ओ मुमल उठी उठी मुमल हाय अम्मा मु केडो सुठो ख्वाब पे ॾिठो जॻह छॾई न तुंहिंजा ख्वाब पूरा करण लाइ मां तुंहिंजे पीउ सां ॻाल्हाए छॾियो रुगो कणिक लहे पोलिस त तुंहिंजा सभु ख्वाब कीअं था पूरा थियनि। अम्मा मूंखे उम्मीद आहे त अम्मा तूं मुंहिंजे दुख खे सम्झंदी आहीं। अम्मा मां केतिरो भोॻियो आहे, मां केतिरियूं तकलीफ़ूं काटियूं आहिनि। हिन करे अम्मा हे ॾिस बाबा खे को अहिड़ी सलाह न ॾिजां जंहिंमें मुंहिंजा भरियल ज़ख़म वरी ताज़ा न थी वञे। मुमल माण्हुनि जो धीअ भले छा बि कनि ऐं पंहिंजे कबीले में धीउ जो अखर माना कुर्बानी। तूं छो नथी सम्झण जी कोशिश करे? छोकिरियूं पंहिंजी मर्ज़ी न हलाईंदियूं आहिनि। छोकिरियुनि जा ख्वाब पंहिंजे माउ पीउ जे रज़ामंदीअ जा मोहताज हूंदा आहिनि। हिन जो मतलब अम्मा हिन जो मतलब त मूंखां वॾी ग़लती थी वई आहे, वॾी। मां मल्हार सां भॼी वञा न पोइ सही हो। वधीक अगरि हिकिड़ो लफ़्ज़ बि कुझु थी न त इहा ज़ुबान पाड़ मां कढी कुतनि खे ॾेई छॾींदीसि। मारे छॾ मूंखे अम्मा, मूंखे मारे छॾ। हे ॾिस मारे छॾ मूंखे। उहे बि ही कहिड़ी ज़िंदगी आहे, ज़लालत वारी ज़िंदगी गुज़ारे रही आहियां मां। मारे मूंखे जान छॾियो मुंहिंजी। रब जी तरफ़ खां जंहिंजी सणाई थियल हूंदी आहे न हुनजो केर बि ॿार विंगो नथो करे सघे। इहा हक़ीक़त आहे। पर मूंखे इहो ॿुधाए त हीअ मुमल कोन थी ॾिसिजे, किथे शाह मुराद जे घर त कोन वई आहे? तो उनखे सख़्ती सां मना त कयो न। धणी बचकर मुंहिंजी हिकिड़ी सलाह अथई, जेतिरी जल्दी थी सघे न मुमल जी शादी कराए छॾ। सवेरो तो पाण ई ॻाल्हि पे कई त माण्हू मट ॾियण जी का मुद न हूंदी। अॼुकल्ह जी छोकिरियुनि ते को भरोसो आहे? केते भरोसो कयूं? वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।